viewers and Facebook friends. I am Farheen Mughal, ex-MPA. मैं न्यूयॉर्क में आई हाँ ऐं डॉक्टर सारंग अंसारी वटि आई हाँ तो मां डॉक्टर सारंग अंसारी खां छो जो मुंहिंजे ज़हन में कुझु ख़दशा हुआ कुझु ॻाल्हियूं जेके सम्झ में न पियूं अचनि तो डॉक्टर साहब तव्हां खां कुझु मूंखे क्वेश्चन करणा आहिनि त तव्हां 8-9 सालनि खां या 7-8 सालनि खां शायदि फेसबुक ते तव्हांजो हले पियो सिंधी संडे इहो मुंहिंजो ज़हन में इलाही हिन जा क्वेश्चन आहे त सिंधी संडे तव्हांखे छा तव्हांजे माइंड में अचे थो जंहिंजे करे तव्हां सिंधी संडे जो फैलाए छॾियो आहे एॾो आहे फेसबुक ते सभिनी सिंधियुनि खे चयो था सिंधी संडे मल्हायो त हिन जी तव्हांजे ज़हन में छा ॻाल्हियूं आहिनि जंहिंजे करे तव्हां इहो सोचियो सभु खां पहिरियों वालेकुम सलाम महिरबानी तव्हांजी अॼु सभु खां पहिरियों मां तव्हांखे थोरो इहो ॿुधाईंदुसि त सिंधी संडे जो मतिलबु आहे डिसंबर जे पहिरियों आचर खे असां सिंधी संडे चवंदा आहियूं पहिरियों तव्हांखे मां वाज़े कयां सिंधी संडे छा आहे पर डिसंबर जो जेको पहिरियों आचर हूंदो उन खे असां सिंधी संडे चवंदा आहियूं अच्छा न त सिंधी संडे जो ॾिसो पहिरियों अचर त आहे पर तव्हांजे ज़हन में छो ख़्यालु आयो त मां इहो सिंधी संडे खे जेको आहे माण्हुनि खे मल्हाइण लाइ अपील कयां ज़ोर भरियां कोशिशि कयां असल में जॾहिं तक़रीबन मुंहिंजे ख़्याल 2009-10 में जॾहिं आसू ज़रदारी जो वाक़ियो थियो हुयो ऐं कुझु नॉन सिंधी स्पीकर जेके हुआ उन्हनि तनक़ीद कई सिंधी टोपी ते अचर करण वारे सिंधी टोपी ते तनक़ीद कई त पोइ मीडिया जे माण्हू उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ो रेज़िस्टेंस वरितो सिंधी कल्चर जी बेइज़ती थी आहे पोइ हुन ॾींहुं मल्हायो पर उन में छा मीडिया जा माण्हू पाण में न पिया ठहनि हिकिड़ा माना हिकिड़ी तारीख़ ते मल्हाइनि पिया ॿिया ॿी तारीख़ ते मल्हाइनि पिया वरी नाले ते कोन्ह ठहनि को कहिड़ो नालो ॾियनि को कहिड़ो नालो ॾियनि त उहो ॾाढो बुरो लॻो पोइ उन करे मूं ख़ासि तौर ते अलीका जी ईमेल बि कयां त मुंहिंजो तव्हां हिकिड़ो ॾींहुं रखो को बि रखो हिकिड़ो ॾींहुं रखो हिकिड़ी तारीख़ रखो तव्हां मज़ाक न कयो सिंधी क़ौम खे खामखां मश्किलो सम्झो था मज़ाक कयो था पोइ उन करे मूंखे ख़्यालु आयो त मुंहिंजो न हिननि खे माना मां हिन खे काफ़ी चयो पर मीडिया जा माण्हू आहे उहो सम्झनि था असां सभु कुझु आहियूं जीअं माण्हू कंदा आहिनि साह हूंदी आहे हिकिड़ो पंहिंजे दिमाग़ में तिॾ हूंदी आहे त असां सभु कुझु आहियूं ऐं पोइ हू ॻाल्हि खे मतिलबु अॻे त कोन पहले मूं खे मेल कया काफ़ी सिंधी अजीबनि खे बि मेल कया मूं ऐं हुनखे बि मूं मेल कया पर हुन मुंहिंजी ॻाल्हि कंहिं महिल त कान ॾिनी पर पोइ मुंहिंजो ठीकु आहे त भला पोइ हाणे असां पंहिंजो ज़ोर लॻायूं था ऐं ज़ाहिर जेके शहर माण्हू आहे पाण सम्झंदा पोइ सिंधी पोइ उन करे मुंहिंजे जीअं माण्हुनि खे सिंधी माण्हुनि खे सम्झाइजे त हिकिड़ो नालो हुजे ऐं हिकिड़ो ॾींहुं हुजे उन करे पोइ मां इहो शुरू कयो नालो हिकिड़ो हुजे ॾींहुं हिकिड़ो हुजे मुक़ररु हुजे तव्हांजी ॻाल्हि मुंहिंजे सम्झ में कुझु अचे पई सॼे कारण जो उन ज़माने में सदर आसिफ अली ज़रदारी साहिबु ऐं उहो जॾहिं ॿाहिरि मूंखे डेलीगेशन ईंदा या पाण वेंदो तो जेके उन्हनि जे अॻवाननि सां मुलाक़ात कंदो प्रेसिडेंट या हुनजे प्राइम मिनिस्टर सां त सिंधी टोपी पाईंदो ऐं आसिफ ज़रदारी साहिब जी ख़ासि इहा हिकिड़ी ख़ूबी हुई जेका असांजी नज़र में छाजे कारण जो पोइ उन ते जेके तासुब परस्त मीडिया जा एंकर्स आहे उन्हनि वाक़ई ॾाढो ॻाल्हायो स्पेशली शाहीन साहिब आई त हिनखे इलाही कयो हाईलाइट कयो त हे जेको सिंधी टोपी छो थो पाए हालांकि असांजो कल्चर आहे अचे थो कर्ज़ई अचे थो अरब अचनि था हर कोई पंहिंजी पंहिंजी ड्रेस में अचे थो पंहिंजी ड्रेस में कल्चर ड्रेस में जेका हुनजी पंहिंजे मुल्क जी कल्चर आहे उन हिसाब सां थो करे ईअं कोन थो करे त असांजे हिसाब सां थो अचे पर उन ते वाक़ई सिंधी मीडिया सिंधी आवाम सिंधी माण्हुनि मीडिया खां वधीक माण्हुनि रजिस्ट कयो त इहो असांजी तज़लील पई थिए असांजी बेइज़ती थी थिए हिकिड़ो माण्हू असांजी इज़त वधाए थो ऐं ॿिया माण्हू इज़त था घटाए इन करे उन्हनि जेके पंहिंजे फीलिंग्स हुयूं ऐं जेका चइबो अंदरि जी बाहि उहा कढण लाइ हुननि इहो कयो पर तव्हां शायदि सम्झो त इहा ॻाल्हि सही हुई त सिंधी मायूं वेही हुते डांस कनि टोपियूं पाए अजरक पाए तव्हांखे इहो बहितर पियो लॻे मुंहिंजी नज़र में त ॾाढो ख़राबु हो सिंधी असांजे कल्चर में सिंधी माई रोड ते डांस नथी करे घर में शादियुनि में नचे थी घर में मोर थो टिले ॿिया जेके लाॾा आहिनि उहो गाए जी धून नचे थी पर शादियुनि में वञे इलाही रोडनि जो कॉन्सेप्ट सिंधी माई जो कोन्हे सिंधी माइनि जो कोन्हे इहो त सिंधी माई रोड ते नचे सिंधी माई घर जे अंदरि जेको वणे ॿियूं शयूं करे सघजनि थियूं पर पहिरीं ॻाल्हि तव्हांजो पंहिंजो मुंहिंजो पंहिंजो विया त ख़राबु ॻाल्हि कान्हे रोडनि ते माई टोपी न माई गज पाए माई सूसी पाए माई गज पाए माई रहो पाए पर सूसी रहो पाए अजरक वेड़े सघनि सिंधी टोपी पाए नचणु तव्हांखे कीअं थो लॻे ख़राबु ॻाल्हि कान्हे मां ख़राबु ॻाल्हि कोन चवंदुसि ॿी ॻाल्हि त अच्छा ॿियूं शयूं थी सघनि थियूं न तव्हां कॉन्फ्रेंस बि करायो तव्हां ॿिया प्रोग्राम करायो तव्हां माना जीअं उन ॾींहुं ते तव्हां सिंधी ओड़े पाड़े में ॿारनि बचनि खे ओड़े पाड़े में इहो टाफियूं करायो मानी करायो ग़रीबनि खे ऐं ॿिया प्रोग्राम करायो कबड्डियूं रांदियूं करायो सिंधी जेके गेम्स आहिनि सॼियूं उहे करे सघनि था ज़रूरी नचणु कोन्हे को पर हर शइ कल्चर जा पार्ट कल्चर जा पार्ट सिंधी ॿोली खे हाईलाइट करणु मां त सम्झां सिंधी ॿोली हाईलाइट थियणु खपे हर शइ उन लिहाज़ खां माना उहो बि करणु खपे ऐं मुंहिंजे ख़्याल में ॿियूं शयूं बि करणु खपनि न पर तव्हां
संडे ही छो सोचो आचर छो सोचो इहो तव्हांजे ॿिया डे छो न पिया 24 डिसंबर जो फर्स्ट आचर मूंखे सम्झ में इहा ॻाल्हि इहा ॻाल्हि त अॼु बिल्कुलु सही आहे जो हाणे मूं इन करे मूंखे संडे जो ॾींहुं मूंखे वणियो त उन ॾींहुं छा जो हिकिड़ो त मोकल हूंदी आहे पहिरीं ॻाल्हि त मोकल हूंदी आहे ऐं उन ॾींहुं छोकिरा स्टूडेंट जेके यूनिवर्सिटियूं कॉलेज वग़ैरह सभु आराम बंदि हूंदा आहिनि आराम सां अची सघनि था माण्हुनि जा गवर्नमेंट जॉब वारा जेके हूंदा आहिनि ॻोठ अची सघनि था ऐं उन ॾींहुं असां आराम सां मल्हाए सघनि था सभु माण्हू मल्हाए सघनि था सभु शामिल थी सघनि था ऐं उन खां अलावा मोकल आहे ॿियो मोकल में काफ़ी माना गवर्नमेंट बि मुखालफ़त कान कंदी जो माण्हू कॉलेज यूनिवर्सिटी बंदि कोन थींदा या ऑफिस बंदि कोन थींदियूं कंहिं मुखालफ़त कोन कंदा बंदि थी पंहिंजे मल्हाइनि था पोइ उन करे जेको मसइलो न थिए पैदा उन ॾींहुं हिकिड़ो मुक़ररु हुजे ऐं हमेशह ॾींहुं मुक़ररु हुजे ईअं न त मिसाल हाणे कॾहिं बि जंहिं क़ौम जा जेके ॾींहं हूंदा आहिनि मुक़ररु हूंदा आहिनि ॾींहं त इलाही आहिनि न पाकिस्तान डे आहे 23 मार्च आहे काइदरन डे आहे लेबर डे आहे इलाही डे आहिनि मुक़ररु हा पर हिते मुक़ररु हुजे जीअं मिसाल हिते इहे मूंखे सम्झ में नथो अचे जॾहिं सिंध में असां वेठा हुजे मां त पाण सिंधी आहियां ऐं मूंखे सिंध सां वधीक प्यार सिंधी ॿोलीअ सां सिंधी अजरक सिंधी टोपी सिंधी गज सिंधी सूसी हिन हर शइ सां प्यार पर मूंखे इहो सम्झण थो अचे त हिनखे को ॾिए थो एकता ॾियारो को ॾिए थो कल्चर डे को कहिड़ो ॾींहुं थो ॾिए को कहिड़ो ॾींहुं माण्हू असांजो जेको आहे उन ते जेको आहे माण्हू असांजो मज़ाक उॾनि था मज़ाक ख़ेज़ अंदाज़ में लिखनि था मज़ाक ख़ेज़ अंदाज़ में तंज़िया अंदाज़ में ॻाल्हाइनि था जेके उर्दू एंकर आहिनि ॿियनि ॿोलियुनि वारा आहिनि सो इहा मूंखे ॻाल्हि थोरी ज़हन खे ॾाढो टीस थी करे त ईअं छो आहे ईअं छो न हुजे जो असां सॼी क़ौम मुतहद थी करे हिकिड़ो ई ॾींहुं रखूं ऐं उन ॾींहं ते सभु मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी सिंधी ईद चऊं हुनखे त बि बहितर हा त उन करे मां हिकिड़ो छा आहे महरम मिसाल जीअं 24 अगस्त आहे न त जेकर 24 अगस्त महरम ते हूंदी आहे त उहो सादगी सां मल्हाईंदा आहियूं या 23 मार्च मटाए बि कोन्हे त हिते ई वेठा ड्रामा कनि हे साईं फलाणो शिव आहे फलाणो सुनी आहे फलाणो हीअं त ॾींहं मटाए इहो मज़ाक आहे सिंधी क़ौम उन ॾींहुं तव्हां न मल्हायो सादगी सां मल्हायो सादगी सां मल्हायो न त मचायो न मश्किरी कान्हे का मज़ाक न आहे हीअ सिंधी क़ौम हिकिड़े असां इर्तकाम ते हिकिड़े हलूं पिया था अञा हिकिड़े क़िस्म जो असांखे माना इहो हिकिड़ो मज़ाक आहे उहो मज़ाक बंदि थियणु खपे तव्हां सादगी सां मल्हायो इहो कोन जीअं इलेक्शन थी था कोई दफ़ो इलेक्शन थी त हुनखे पंहिंजे इश्तिहारनि हलाइण जे लाइ भई बलदियाती इलेक्शन जी तारीख़ मोटाए छॾी यानी मश्किल आहे असां न तव्हां पंहिंजो बिज़नेस कयो कारोबार कयो मतिलबु मीडिया जा माण्हू असांखे मज़ाक कनि था असांजी जेको आइटम सम्झनि था कॾहिं कहिड़ी मंडी विकिणनि था कॾहिं कहिड़ी मंडी विकिणनि था त सिंधी क़ौम आहे त मंडीअ ते सियासतदान बि विकिणे ऐं मीडिया जा माण्हू असांखे विकिणनि पोइ इन करे मूंखे घणो गुस्सो आयो त पोइ इन करे तव्हां को बि ॾींहुं हिकिड़ो मुक़ररु कयो भले सादगी सां मल्हायो तारीख़ मुक़ररु हुजे ॾींहुं मुक़ररु हुजे तॾहिं माण्हू असां पंहिंजे पाण खे सही माण्हू तारीफ़ कराए सघूं था सुञाणे सघूं था तव्हां इन ॻाल्हि में भला ख़ुशि आहियो त पाकिस्तान में वर्ल्ड तौर ते जेके सिंधी चैनल्स आहिनि असां वटि उहे ॾिठा वञनि था ऐं इहो बि हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में अलाह साईं जी जो लख लख अहसान आहिनि जो असां वटि सिंधी चैनल बि अची विया ऐं असांजी सिंधी चैनलनि जी रीस ते पंजाब टीवी बि आयो वसेब बि आयो ॿिया चैनल बि अची विया अचो बि अची विया खैबर चैनल अची वियो त इहा हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में असांजे लाइ प्राउड आहे त हिकिड़ा सिंधी चैनल आहिनि जेके अमेरिका ताईं बि माण्हू मां वेठी आहियां तव्हांजे घर ॾिसां थी त सॼो ॾींहुं सभु सिंधी चैनल तव्हांजा ॿार वेठा ॾिसनि था त मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जंहिंमहिल मां हिते वेही सिंधी चैनल ते ॾिसां हालांकि असां सिंध में वेही बि एतिरो सिंधी चैनल न ॾिठो आहे जेतिरो तव्हांजे घर में था ॿार सिंधी चैनल आहे तव्हां ॾिसो इहा सुठी ॻाल्हि आहे परेशान हूंदो आहियां एतिरो परेशान हूंदो आहे पंहिंजे ॿार जे लाइ मुंहिंजो छा आहे जो मां जॾहिं तव्हां सिंध में आयो आहियां मां सभु कुझु छॾे आयो आहियां मां अरिड़हें ग्रेड जो ऑफिसर हुयुसि ऐं हींअर मुंहिंजा दोस्त हुते ऑफिसर आहिनि पहुची चुका आहिनि ऐं ॿियो ख़ासि तौर मिसाल मुंहिंजो दोस्त गाॾे में गाॾो जेको आहे परवेज़ सिंह सेक्रेटरी असांजो दोस्त उते पहुचे मां छॾे आयुसि जॉब खेलो मुंहिंजो पंहिंजी मर्ज़ी मां हलियो आयुसि मूंखे मसइलो कोन्हो मां हिते लीगल हुयुसि ऐं मां पंहिंजे वाइफ जे थ्रू आयुसि उनजो लॉटरी वीज़ा थी हुयो मां हिते आयुसि मुंहिंजी घरवारी आई पोइ मुंहिंजी थोरो घरवारी आई त उनजे थ्रू मां आयो मुंहिंजे मुंहिंजे असांजे में कोन वरितो आहे ऐं न को मूंखे पाकिस्तान गवर्नमेंट मूंखे कुठियो पियो मारियो पियो मां हिते पंहिंजी मर्ज़ी सां आयो आहियां ऐं मां पंहिंजो सभु कुझु छॾे आयुसि हिते पंहिंजो घर मुंहिंजो घर बि पंहिंजो पर्सनल घर आहे बाबे वारे पंहिंजो घर छॾे आयुसि मां सभु कुझु पोइ हिते ॿारनि जे ख़ातिर आहे माण्हू इंसानु कंदो आहे ज़िंदगी पंहिंजे ॿारनि जे लाइ मुस्तक़बिल जे लाइ कंदो आहे मूं चवण मां सॼी महिल ऑफिसर रहियो आहे राम मालिक ॿारनि जो हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे त पोइ मुंहिंजी वरी छा जॾहिं घर वारी मुंहिंजी प्रेगनेंट थींदी त पोइ मां उनखे अमेरिका मोकिलींदो ॿार भला अमेरिकन बोर्न हा मुंहिंजा अमेरिकन ॿार त पोइ जॾहिं घर वारी प्रेगनेंट थींदी पोइ मां अमेरिका मोकिलींदो प्रेगनेंट 4 ॿार मां रही थी त पोइ मां उनखे मां पंहिंजो ख़त पको ॾींदो ऐं सम्झो न ऐं पोइ
वरी उन खां अलावा त पोइ हिते जी आहे त मां सभु कुझु त मां छॾे आयुसि उते सभु कुझु पर हिते मां सिर्फ़ु पंहिंजो पाण सां सिंधी ॿोली खणी आयो आहियां मां पंहिंजे ॿारनि खे चवंदो आहियां मां हुते मुंहिंजी हर शइ मां पंहिंजा माइट छॾिया आहियां मां पंहिंजी ज़मीन पंहिंजो वतन मां हर शइ छॾिया आहियां पंहिंजी नौकिरी छॾिया मां हिकिड़ी शइ मां पंहिंजी खणी आहियां पाण सां सा आहे मुंहिंजी ॿोली त उन ॿोली खे तव्हां संभालियो तव्हां मुंहिंजी ॿोली खे न संभालींदो तव्हां बाबो माना बाबो सां मरी वियो तव्हां जेका सिंधी ॿोली ॻाल्हाईंदो त माना बाबो ज़िंदा आहे बाबो तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हांजी माउ तव्हां सां गॾु आहे असां कुझु बि थी वञे तव्हां पाण ॾिसो था बिल्कुलु ॿार सां मां सिंधी ॻाल्हाईंदो आहियां मुंहिंजी घर वारी सिंधी ॻाल्हाईंदी आहे तोड़े जो तव्हांजी धीउ आई मूं छा चयो अचण सां मूं छा चयो बिल्कुलु अचण सां मूंखे आइज़ा खे हिकदमि चयो त तोखे हिते सिंधी ॻाल्हाइणी आहे ऐं मुंहिंजा ॿार वधीक फास्ट थींदा सिंधी में त मुंहिंजो ॿी ॻाल्हाइण पकड़ी छॾियो मज़ाक में सभु सिंधी ॻाल्हाइणो आहे चयो मां सिंधी छा पंहिंजी जेकर तव्हां पंहिंजी ॿोली आहे त तव्हां आहियो तव्हां जेकर पंहिंजी ॿोली न आहे तव्हां ख़तमु आहियो मुंहिंजो हिकिड़ो कॾहिं कॾहिं मां लिखंदो रहंदो आहियां कॾहिं कॾहिं पंहिंजो कॉल बि चवंदो आहियां मुंहिंजो हिकिड़ो कॉल मां पंहिंजी चवणी आहे त सिंधी ॿोली का मतिलबु तव्हांजी मादरी ॿोली जेका आहे तव्हांजे जिस्म जी खल आहे बिल्कुलु मादरी ॿोली तव्हांजे जिस्म जी खल आहे ॿियूं ॿोलियूं जेके तव्हांजे लाइ ड्रेस आहिनि कपिड़ो आहिनि मटाए सघो था पर खल तव्हां नथा मटाए सघो तो पंहिंजे ॿार जे लाइ मां घणो परेशान हूंदो आहियां त पोइ ॿार खां सिंधी नंढड़ो मुंहिंजो पुटु थोरो तंग कंदो आहे छो सभु नंढड़ो आयो हिते 8-9 मिंट आयो हिते वापसि आयो त नंढो मिंट उन थोरो हा त पोइ वियो आहे ॿ दफ़ा नंढड़ो त पोइ वियो 15-20 ॾींहं लाइ त उहो थोरो तंग कंदा बाक़ी 3 ॿार मुंहिंजा आराम सां सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि न न उहो त मां ॾिसां ॿार ॾाढा सुठा तव्हांजा सुलझियल सिंधी ॻाल्हाइनि था सभु कुझु बहितर आहे ऐं सिंध असांजो वतन आहे असांजो देश आहे असांजो कल्चर आहे असां उनखे छॾे बि कोन था सघूं भली हिते वेठा हुजो किथे वेठा हुजो पर छा तव्हां हिते जेको आहे सिंधी आचर मल्हायो था सिंधी चओ था न सिंधी आचर असांखे तरजीमूं था ॾियो सॼे वर्ल्ड खे तरजीमूं ॾेई चुका आहियो सिंधियुनि खे जेके वर्ल्ड में सिंधी हिंदू हुजनि चाहे सिंधी हुजनि उनखे ॾियो था त तव्हां पाण सिंधी आचर लाइ छा कयो असां हिते सिंधी संडे पोइ दफ़े असांजे दोस्तनि ऐं असां गॾिजी करे मल्हायो हो सिंधी संडे ॾियारो मल्हायोसीं बाक़ाइदो नालो रखे असां सिंधी संडे मल्हायोसीं ऐं उन खां अलावा वरी घर में चयो ॿारनि खे मां चवंदो आहियां मुंहिंजा ॿारनि खे मां हमेशह चवंदो आहियां त भाई सिंधी संडे माना हमेशह यादि रखंदा कयूं त पोइ असां घर में वरी पोइ केक कटींदा आहियूं पोइ ॿारनि खे ख़बर पए हा ॿारनि खे ख़बर पए सिंधी संडे हा छो मां ॾिठो आहे तव्हांजे घर में सिंधी गाना बि ॾाढा पिया हलनि ऐं सॼो ॾींहुं सिंधी शयूं पियूं हलनि त उहो मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे इहे बिल्कुलु सिंध में रही पई आहे पर मुंहिंजे ज़हन में इहे ॾाढा शयूं हुयूं त अदा सारंग हिते रहे बि हिते थो जॉब बि हिते ॿार बि हिते पहुननि ऐं भई सिंधी संडे जी ॻाल्हियूं हितो वेठे थो करे सॼी वर्ल्ड खे थो पहुचाए त पाण हुन सिलसिले में छा थो करे इन करे मूंखे इलाही ज़हन में तासुज़ात हुया पर तव्हां भला पोइ जेके सिंधी मीडिया हिते अमेरिका में आहिनि न्यूयॉर्क में सिंधी मीडिया जा रिपोर्टर नुमाइंदा कोई बि कोन्हे त पोइ तव्हां हितां सिंध जे माण्हुनि लाइ पोइ कहिड़ो पैगाम ॾींदा अच्छा सोशल मीडिया तमामु घणी ताक़तवर आहे ऐं सोशल मीडिया ते मूं काफ़ी लिखियो आहे तमामु सोशल मीडिया ॻोठनि में कोन्हे जेको अनएजुकेटेड ॻोठ जी माई आहे ॿार आहे हारी नारी आहे उनजे लाइ तव्हांखे छा करणु खपे मुंहिंजे ख़्याल में सिंधी चैनल खपे त रिपोर्टर मोकिलनि जिन खे तव्हां अहिड़ी शयूं इंटरव्यू मूंखे ॿिनि चैनल जे माण्हुनि मूंसां राब्तो करणु चाहियो पियो पर मुंहिंजी पंहिंजी सोची हुई मूं माना हुन सां राब्तो न कयो हुन असांखे चयो ॻाल्हायो हुन मूंसां ऐं उनजे माण्हुनि उन्हनि जे मालिकनि न पर उनजे माण्हुनि मूंसां ॻाल्हायो ऐं पर मुंहिंजी पंहिंजी थोरी सोची आहे ॻाल्हि मथुरू खां मां जॉब कया त मुंहिंजा ॿार आहिनि अकेलो आहियां मां ऐं ज़ाहिर आहे सॼो घर जो ख़र्चु आहे हीअ आहे उहो आहे सॼो मूंखे पाण खां अकेलो मां जॉब कयां थो 4 ॿार आहिनि ऐं उनखे अलावा त ॿियो आर्टिकल मां सोची आहे आर्टिकल मूं को लिखिया आहिनि सोची आहे सिंधी जी दावतूं बि कयो था हिते सिंधी माण्हू अचनि था रहनि बि तव्हांजे घर में था मां ॾिठो अक्सर सिंधी कोन का फैमिली तव्हां वटि आहे ई आहे पाकिस्तान सिंध मां अचे थी ऐं तव्हां जॉब बि कयो था हुननि खे बि अटेंड कयो था बल्कि हुननि खे तव्हांजे घर में असां रहिया पिया आहियूं सॼो तव्हां न इहा त मूंखे ॻाल्हि तव्हांजी सुठी लॻी जो तव्हां सिंधी माण्हू जेको बि अचे थो तव्हां वटि रहनि था इलाही फैमिली अहिड़ियूं जेके डिलीवरी लाइ बि मोकिलींदी मायूं त बि तव्हां हुनखे रहायो था कयो था ऐं तव्हांजी घरवारी कुंज शाबस आहे उनखे मां तव्हां खां वधीक उनखे सलूट कंदसि जेका वॾी वधीक कुर्बानी करे तव्हां त कमायो था कमायो था लिखो था पर उहो तव्हांजी कज़न बि आहे तव्हांजी सोट बि आहे मुंहिंजे ख्याल में ऐं शाबस आहे एॾो कोऑपरेशन तव्हां करे थी जो तव्हांजे महिमाननि खे बि अटेंड करे थी तव्हांखे बि तव्हांजे ॿारनि खे बि ॿारनि जी स्कूल ते मूंखे कॾहिं कॾहिं पंहिंजी माउ लॻंदी आहे ईअं लॻंदी आहे एॾो संभालींदी आहे त तूं मुंहिंजी अम्मा मरी ॻाल्हि तूं मुंहिंजे मथां खीचे पई ॿियो न खीचे में न पई तव्हांजो मज़ाक पंहिंजे ते पर उहो तमामु डिसेंट सोबर लेडी आहे जेका तव्हांखे एतिरो तव्हां साथ ॾेई सघे थी न त असां सिंध में मायूं जेके आहियूं नौकरनि जे आसिरे या हुन जे आसिरे पियूं हलूं
पर मां हिते ॾिठो आहे त तमामु हार्ड वर्कर असांजियूं सिंधियाणियूं ऐं इलाही स्ट्रगल कनि थियूं, पंहिंजे ॿारनि लाइ कुर्बानी ॾेई वेठियूं आहिनि। तव्हां बि जेके कुर्बानी ॾेई ॿारनि जे लाइ वेठा हो। पर हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांजे घर में नोट कई त तव्हां वटि जेको आहे सिंधी हवाले मां हिकु क्लियर कंदा हलो। असां सिंधी माण्हुनि खे महिरबानी गुज़ारिश कंदासीं मां चवां त पाकिस्तान जा ॾींहुं 23 मार्च या 14 अगस्त इहे पाकिस्तान जा ॾींहं पाकिस्तान जा, ऐं जेकॾहिं रमज़ान महीने जी ईद या हज जी ईद आहे इहे इस्लामी ॾींहं आहिनि। पर सिंधी क़ौम जेको क़ौमी ॾींहुं कोई कोन्हे त ऐं उन करे असां इहो चाहींदासीं जेका सिंध पाकिस्तान खां बि न आहे, सिंध इस्लाम खां बि न आहे। त असांजी सुञाण असांजे मतिलबु को ॾींहुं न आहे जेको मुक़ररु हुजे, जेको हिकु तारीख़ ते मल्हायो वञे। उन करे मां सिंधी माण्हुनि खे ख़ासि तौरु अर्ज़ु कनि त ख़ुदा जे वास्ते पंहिंजी सुञाणप जुदा रखो। बिल्कुलु ठीकु आहे, असां पाकिस्तान अदो ते यकीन रखनि था, सुठी ॻाल्हि आहे, माण्हू पॉज़िटिव हुजे। पाकिस्तान में नो प्रॉब्लम, माण्हू रहनि था कनि था, भली तव्हांजो, पर तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो ॾींहुं हुजे त तव्हां सिंधी तव्हांजी जेकर तव्हां पंहिंजा ॾींहं न मल्हाईंदव त तव्हां ख़तमु थी वेंदो, ज़म थी वेंदो। आइडेंटिफिकेशन हुजणु खपे। पर जेका असांजी सिंध गवर्नमेंट हमेशह एवरी ईयर जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, जॾहिं खां असांजी गवर्नमेंट आई, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो ॾींहुं असां छुटी जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, भिटाई डे उर्स जो ॾींहुं। ऐं वरी गवर्नमेंट हलंदी आहे, शायदि कॾहिं कॾहिं ख़तमु थो थी वञे, पर उहो तक़रीबन हले ई हले थो। त मां उनखे बि हिकिड़ो सिंधी डे सम्झंदी आहियां, छो जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजो सिंध जो सूफ़ी शाइर आहे ऐं एॾो वॾो सूफ़ी शाइर आहे जो सॼे वर्ल्ड में अहिड़ो शाइर को कोन हूंदो। ऐं पर उन बि सिंध खे फ़ोकियत ॾिनी, सॼो आलम सभु आबाद कराई। पर जेका शाइरी हुनजी सुरमियूं बि सिंध जूं हुयूं, जेके बि हुयूं सभु सिंध जूं हुयूं, चाहे ससी ॾिसो, बंबोर खे ॾिसो, उमर वारीअ खे ॾिसो, जेके बि हुन जूं हुयूं सॼी सुरमियुनि उन्हनि ते ई हुन लिखियो आहे। ऐं उनजी शाइरी जो फोकस सिंध रहियो आहे, सिंध खां ॿाहिरि हुन पंहिंजी शाइरी कोन कढियो आहे। त उहो बि त ॾींहुं असांजो सिंधियुनि जो हुनखे सम्झो था सिंध जो ॾींहुं सिंध जो बिल्कुलु आहे, उहे ॾींहं बिल्कुलु आहिनि ऐं ॿियनि जा ॾींहं बि आहिनि सिंध जा। पर सिंध जो जीअं क़ौमी ॾींहुं हिकिड़ो ॾींहुं हूंदो आहे, छा आहे असल में जेको हीउ जेको उभार थी वियो न, हीअ असांजे शाह लतीफ़ ॾींहुं घणो करे असां मेले जी मोकल आहे, उर्स आहे, ईअं हुनखे इहो कोन चवंदा आहियूं क़ौमी ॾींहुं। पर सॼी सिंध जी मोकल ॾिसो न, उर्स त हुनजी मोकल बि थिए थी असांजी कलंदर शहबाज़ जी उनजे ज़िले में, सचल मस्त सरमस्त जो ज़िले, अब्दुल्ला शाह गाज़ी जी हुते कराची में, अब्दुल्ला शाह साहिब जी ठठे में, मतिलबु डिफरेंट पंहिंजे डिस्ट्रिक्ट में। पर हीअ टोटली सॼो सिंध शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेका छुटी आहे उहा सॼो सिंध थो मल्हाए। ऐं उर्स जे या त फर्स्ट डे या लास्ट डे कोई बि अहिड़ो ॾींहुं मुक़ररु थियल आहे, उन ॾींहुं असांजे सिंध गवर्नमेंट थी करे। सिंध गवर्नमेंट छा आहे, सिंध जे वोटर सां सिंध जी हुकूमत आहे। हिकिड़ी थोरी इहो जेको ॾींहुं जेका सिंध जी मोकल जेका शुरू कई न, सिंध जे साबिक़ वज़ीर नालो छा आहे, शाह साहिब जो नालो छा आहे, न कैमल शाह, अब्दुल्ला शाह, उन खां ॿियो हिकिड़ो शाह आहे, ज़ालिम शाह आहे, गोसरी शाह, इहो करेक्ट करणो पवंदो। मोकल बंदि हुई, असांजी जॾहिं गवर्नमेंट आई, बेनज़ीर साहिबा फर्स्ट ओपनिंग कई, मां पाण हुन ओपनिंग में शामिल हुअमि। उन ॾींहुं बीबीअ ऐलान कयो, ॾिसो उन ॾींहुं मोहतरमा स्टेज ते ऐलान कयो, भिटाई जो डे हो, त अॼु खां पोइ सीएम वेठो हुनखे चई त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई का उर्स के दिन आपको हमेशा आप छुट्टी करनी पड़ेगी, नोटिफिकेशन निकाले। ज़ियाल के दौर में गोसली शाह शुरू कयो, ॿियो वज़ीर आज़म जेको मोहम्मद खान चूंडियो, ऐं एडवाइस जेका ॾिनी जेको छठे जो हिकिड़ो हुयो शाह गुलाम मुस्तफ़ा शाह, उन एडवाइस ॾी हुई। गुलाम मुस्तफ़ा शाह असांजी गवर्नमेंट जो मिनिस्टर हो, न उन ज़माने में असांजी गवर्नमेंट जो मिनिस्टर हो, ख़बर न आहे, पर जो चीफ मिनिस्टर फेडरल मिनिस्टर ऑफ एजुकेशन हो असांजो उहो गुलाम मुस्तफ़ा शाह, ऐं उहो उन बेनज़ीर साहिब वारे में मौजूदु हो। उन ज़माने में ज़रूरु न आहे मिनिस्टर ॿियो को हूंदो, पर जेका शुरू गोसल शाह छो जो मां जेसिताईं गवाह आहियां न हुन प्रोग्राम में मां मौजूदु हुअमि, ऐं मां पाण कॉलेज में पढ़ंदी हुअमि, मूंखे ख़बर आहे। असां वेठा बीबी अनाउंस कई हुई, ग़ालिब डोमकी असांजो कल्चर मिनिस्टर हो, ऐं उहो बि हुते मौजूदु हो। ऐं बीबी शुरू खां पोइ थी सघे थो बंदि थी वई हुजे, वरी असां शुरू कई, पर बहरहाल मुंहिंजे अॻियां मोहतरमा शुरू कराई हुई आहे। मोहतरमा सूफ़ियुनि खे ॾाढो मञींदी हुई, बुज़ुर्गनि खे मञींदी हुई, उनजी तमामु घणी रिस्पेक्ट कंदी हुई, उनजे दरगाहनि ते वेंदी हुई मोहतरमा। मोहतरमा सिंध जे कंहिं बि वलीअ खे ऐं सूफ़ियुनि खे उन्हनि खे बुज़ुर्गनि खे तमामु घणी इज़त ॾींदी हुई, इन जे करे मोहतरमा जेका अंदर जी हुनजी बाहि सालनि खां पई भरे न, उहा हुन कढी त जॾहिं हुन चयो एंकर तासुब एंकर मुतासिब एंकर चयो त मोहतरमा खे हुन ते सिंधी क़ौम खे ॾाढी बाहि लॻी। अच्छा ॿी ॻाल्हि उन करे मां हिकिड़ो, अच्छा ॿियो त इहो
सॼी सिंधी क़ौम हिकु माण्हू उन जज़्बो जोश खणो हुयो उन खे हवाले सां वधीक वॾे में तरक़ी थो वधीक इन हवाले सां हीअ जेको पंहिंजो ॾींहुं आहे न न पर सिंधी क़ौम मुंहिंजे ख़्याल उन ॾींहुं तमामु बहितरीन हिकिड़ो इज़हार कयो पंहिंजे जज़्बात जो पर उन में जेके ॾींहं विराइजी विया जदोजहद में लॻा को पिया एकता ॾींहुं को कल्चर डे को फलाण डे इनखे मां सम्झां थी त मुश्तरका ते हिकिड़ो ई डे मल्हायूं न इन में पोइ जेके माण्हू असांजे मथां ॾाढो तंज़ कयो माण्हू कॉमन तंज़ कयो माण्हुनि ने कॉमन तंज़ कयो त हे सिंधी क़ौम ॾाढो आई आहे ॾाढो जोश करण त भई असांजे सिंधी टोपी ते तव्हां टोक कई आहे असां ॿाहिरि निकिता वरी ॾाढो सुठो त निकिता पर पोइ पाण में कोन था ठहनि इहो ई मां मक़सदु खणी करे सिंधी क़ौम खे पाण में कीअं ठहणु खपे सिंधी क़ौम में थोरो टाइम लॻंदो अञा सिंधी क़ौम छा अञा कहिड़ो टाइम बचियो टाइम लॻंदो त जंहिं क़ौम जे रेशियो असांजे ॼमण खां अॻु में जा त ॿुधंदा जंहिंजा मर्द जंहिं क़ौम जे अंदरि मर्द तक़रीबन 40% पढ़ियल आहिनि जंहिंजी क़ौम जूं औरतूं तक़रीबन 20% पढ़ियल आहिनि त उन क़ौम में किथे जेका क़ौम वॾेरनि में पीरनि में सरदार में विरहायल आहे त उहो सोचीनि कोन था त उन क़ौम जो टाइम लॻंदो इन में मीडिया जो बि तमामु घणो रोल आहे न मीडिया जो रोल इहो आहे त मां मीडिया ते ॾिसां सिंधी तव्हां वटि बि सॼो ॾींहुं सिंधी थी ॾिसां त ड्रामनि में धाड़ेल आहे धामण में जिरगो थो थिए ड्रामनि में कारी थी मरे भाउ ॾिसे थो भेण खे कंहिंसां ॻाल्हाईंदे अब कावड़ में आयो माउ जी बेइज़ती कई पीउ जी बेइज़ती कई मां किथे न ॾिठो आहे त कंहिं पुट माउ पीउ जी इज़त बि कई हुजे जवान पुट हिते त उहा ई त बेइज़ती ॾेखारनि त पोइ असांजा ॿार इहो त सिखनि था मीडिया वारनि जी ग़लती आहे न थियणु खपे इहो हा उर्दू ड्रामनि में जेको आहे तव्हां ॾिसो ईअं कोन थी थियनि उहो ॾाढो असां वटि त तव्हां ॻाल्हाइण कोन्हे तूं छा कयो ज़ोर सां रड़ करे धड़को ॾेई ॻाल्हाइण जो जेके मीडिया जा मालिक उहे ई जेके सम्झंदा असां भला सरवार आहियूं थोरी तब्दीली आणींदा उनजे ज़हन में तब्दीली करण खां पाण ई उहो त हाणे मां तव्हांजे पंहिंजे ज़ाती ख़्यालात आहिनि पर मां इहो बि सोचियमि त मीडिया सां बि असांखे ॻाल्हाइणो पवंदो या उहो उनखे पाण खे सोचणु खपे इहो त असां सिंध खे हाईलाइट करण जा ड्रामा ॾियूं जंहिंमें सिंध जा पॉज़िटिव रोल अचनि ही नेगेटिव रोल था ॾेई सिंध खे असां पोइ ते करे छॾियो आहे ॾाढो ऐं माण्हू जेको चवंदो कारी हवा में तो उर्दू स्पीकिंग काली नहीं करते कारी तो सिंधी करते हालांकि सिंधी कल्चर न आहे कारी बलूचिस्तान मां आई असां वटि ऐं उतां स्टार्ट थींदी थींदी जेक बाबा उनजे वेझो आहे उतां वेझो आहे उतां कारी जी रस्म हलंदी हलंदी वञे हाणे कराची ताईं पहुती आई न रोज़ ताईं आहे ऐं कारी त मुंहिंजे ख़्याल में अगरि तव्हां मूंसां इतफ़ाक़ कयो न कयो तव्हांजी मर्ज़ी आहे यूरोपी कारी करे थो माईअ खे अंग्रेज़ बि कारी कनि था माईअ खे लेडी डायना छा थी कारी थी त मरी लेडी डायना जॾहिं हुते हुई वेठी में त उहा ठीकु हुई पर जॾहिं हुनजो डोडी एल्फाइड सां अफेयर हलियो त उहो कारी थी मरी वई त कारी जो पर नेगेटिव असां सिंध खे करे छॾियो आहे सिंध नेगेटिव न आहे अर्बन न बलूचिस्तान जो आहे अर्बन बि नथा कारी कनि अर्बन न्याणी खे जीअं पूरींदा ज़रूरु आहे जीअं दफ़नाईंदा पर इहो कोन कंदा त हुनखे कारी करे कंहिंसां ॾिसंदे मारींदा ईअं कोन हो छो जो मां अर्बन जी हिस्ट्री में इहो शइ कोन पढ़ी आहे मां इहो मूंखे ख़बर आहे त दौरे जाहिलियत में इहो थींदो हो त न्याणी ॼमण सां ई हुनखे पूरे छॾंदा इहा बि कारी करे हुन महिल मारींदा त भई छोकिरी ॼाई छो जाइदाद में हिसो वठंदी कंहिंसां शादी बि कंदी इहे ॻाल्हियूं हुयूं ज़रूरु जेके असांजे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पोइ इस्लाम जे अचण खां पोइ ख़ात्मे नबूवत जे असांजो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रसूलुल्लाह इहो ख़तमु कयो उहा दौर जाहिलियत उते ख़तमु थी पर हाणे चऊं था वापसि तव्हांजे घर ते तव्हांजे कल्चर ते तव्हां जेको इहो कयो था थी सघो त मे बि इहो अॻिते हली वाकई थी वञे ऐं सुठो थिए तव्हां मीडिया सां कॉन्टेक्ट में रहो ऐं मीडिया जे थ्रू पहुचायो छो जो सिंधी चैनल असांजा ॻोठनि में ॾिठो थो वञे अॻे ज़माने में हूंदो मूंखे अम्मा ॿुधाईं त ॻोठ में हारी नारी रेडियो हलाईंदा तॾहिं कमु कंदा हाणे मायूं टीवी सॼो ॾींहुं हले थो सिंधी ड्रामा ॾिसंदियूं त तव्हां सिंधी जेके टीवीज़ आहिनि हुन सां कॉन्टेक्ट कयो हुनजे थ्रू पंहिंजो पैगाम पहुचायो त सुठी ॻाल्हि